الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. آمنت بالله صدق الله العظيم. جزاک اللہ. سبحان اللہ. ॾाढे सुहिणे तरीक़े सां तलावत कलाम पाक ॿुधण जी ऐं ॿुधाइण जी दोस्त सआदत माणी. असीं जी ख़िदमत में हाज़ुर थी विया आहियूं. यकीन पुछो त जेको दिली सुकून, रूहानी सुकून ऐं जिस्मानी सुकून, ज़हनी सुकून तलावत कलाम पाक में मिले थो न, उहो शायदि ई कंहिं कलाम में हुजे, किथे बि न आहे. ऐं जेकॾहिं तव्हां तलावत कलाम पाक रेगुलर कयो था, नमाज़ूं पढ़ो था ऐं रब करीम जा फ़र्ज़ सरंजाम ॾियो था न, पोइ तव्हांखे ख़बर हूंदी त सुकून छा आहे. असां तव्हां खां पुछा कंदासीं, तव्हां पाण ई चवंदो त वाह जो सुकून मिले थो. सो इन सुकून खे बरक़रार रखो. अलाह पाक ही नेमतूं, ही रमज़ान में नेमत आहे असां तव्हां वटि. ही नेमतूं जेकी मिलियल आहिनि न, इन्हनि नेमतुनि मां भरपूर फ़ाइदो वठो. ईअं न थिए जो इहे नेमतुनि जो जेको पीरियड आहे, टाइम पीरियड आहे, उहो हलियो वञे पोइ पाण पछतायूं. असांखे त ख़बर ई नथी पवे पहिरियों त अॼु 22 रोज़ो ख़ैरनि सां इफ़्तार कंदासीं पाण. हेतिरा 22 ॾींहं गुज़री विया, वक़्त जी ख़बर ई न पई. अचानक सां इहे चवंदा आहियूं रमज़ान बि महिमान वांगुरु ईंदो आहे. बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आउं चवण वारी हुअसि. त इन जे करे त रमज़ान खे महिमान चयो वेंदो आहे. जीअं महिमान कुझु ई ॾींहंनि लाइ ईंदा आहिनि ऐं हलिया वेंदा आहिनि जल्दी, ऐं उन्हनि खां पोइ उन्हनि जी यादि ॾाढी ईंदी आहे. उन्हनि खे रोकियो बि वेंदो आहे त तव्हां महिरबानी करे न वञो. पर रमज़ान जो जेको आहे उहो वरी असां इंतज़ारु कंदासीं नेक्स्ट ईयर. ऐं तव्हां जेका सुकून जी ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त असां काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं या असां वटि सभु कुझु हूंदे बि सुकून न आहे हूंदो. सुकून जी कमी जेका आहे न उहा असां वटि अक्सर रहंदी आहे. त यकीन करियो सुकून इन्हनि ई कमनि में आहे, कंहिंखे ख़ुशि करण में, कंहिंजे चहिरे ते मुर्क ॾिसण में, ऐं हीअ जेके तिलावत करण में, तव्हां क़ुर पढ़ो पिया, तव्हां नमाज़ पढ़ो पिया, इन्हनि सभिनी शयुनि में जेको सुकून आहे न उहो ॿियो कंहिं शइ में, कंहिं जॻहि ते सुकून. वाह 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 वाह. सुकून वारो ई प्रोग्राम आहे. पूरे प्रोग्राम में तव्हांखे सुकून ई सुकून मिलंदो. छो त दीन जूं ॻाल्हियूं पाण कंदासीं ऐं वरी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं. दोस्त जेके आयल आहिनि उहे ॿुधाइण जी सआदत माणींदा. पर जीअं त हीउ जेको महिमान महीनो आहे उहो बसि गुज़रण वारो आहे. इन गुज़रण जो ॾुख बि थिए थो, हक़ीक़त ई आहे. पर वरी बि उमेदुनि ते क़ाइमु आहियूं. अलाह पाक वरी हयाती असांजी तराज़ करे ॿियो जेको साल आहे उहो बि नसीबु थिए. पर इन ॻाल्हि जी का गारंटी न आहे त ॿियो साल असांखे नसीबु थींदो या न थींदो. इन करे हिन साल में जेकी बि तव्हांखे रमज़ान जा फ़ाइदा वठणा आहिनि, बरकतूं हासिलु करणियूं आहिनि, रमज़ान जूं रहमतूं हासिलु करणियूं आहिनि, या ईअं खणी अचूं सोली सिंधीअ में मज़ा वठणा आहिनि रमज़ान जा, त हीउ जेको महीनो ऐं हुन जा बाक़ी 7-8 ॾींहं बचिया आहिनि, का ख़बर न आहे त चंड राति कॾहिं थींदी. थी सघे थो हिकिड़ो रोज़ो खुटी पवे, थी सघे थो पूरा रोज़ा रखूं. पर पोइ बि हीअ जेके 7-8 ॾींहं मिलियल आहिनि, इन्हनि ॾींहंनि मां बि फ़ाइदो वठो. जेकॾहिं अञा ताईं जाॻिया न आहियो, अञा तव्हां अखि न पटी आहे, त हेॾो फ़ाइदेमंद महीनो तव्हांखे मिलियल आहे. रब करीम खे रिझाइण में अञा देरि आहे, अञा कोताही आहे, त पोइ अञा तव्हां वटि टाइम आहे. अञा तव्हां वटि के पल आहिनि, अञा तव्हां वटि के लम्हा आहिनि. इन लम्हनि खे साज़गार बणायो, इन्हनि लम्हनि खे रायगाह थियणु ॾिजो. ईअं न त पोइ वरी रोअंदा रहो ऐं रोअंदा रहो ऐं बसि रोअंदा रहो. इन जे करे महिरबानी करे पंहिंजनि जेकी ग़फ़लतुनि वारा कम आहिनि उन्हनि खां थोरो पासीरो थी करे नेकीअ वारे पासे अचो, चङाईअ वारे पासे अचो. पंहिंजो ट्रैक दुरुस्त कयो. ट्रैक खां जेकॾहिं थिड़ी विया आहियो, हटी विया आहियो, त महिरबानी करे पंहिंजे ट्रैक ते अचो. ॾाढो सुठो महीनो आहे. रोज़ा रखो. जेके नथा रखो, को हरूभरू जो उज़र आहे. केॾो न मज़ो थो अचे जॾहिं सहरी महिल उथूं था, नंढा ॿार बि उथनि था, घर वारा उथनि था, माहौल ई अलॻि आहे. अफ़्तारी महिल दस्तरख़्वान सजे थो, मोहबतुनि जो दस्तरख़्वान आहे, प्यार जो दस्तरख़्वान आहे, गॾी सॼी खाऊं था, बरकतूं वधनि थियूं. सची ॻाल्हि इहा आहे त आउं ॾिसंदो आहियां कॾहिं कॾहिं दस्तरख़्वान ते माण्हू इलाही हूंदा आहियूं, पर सामान घटि हूंदो आहे. सोचींदो आहियां त हाणे इहो पूरो कीअं पवंदो. हक़ीक़त इहा आहे त माण्हू उथी वेंदा आहिनि, सामान पोइ बि पियल हूंदो आहे. मतिलबु खाई पी पेट भरे उथंदा आहिनि, पोइ बि सामान उते जो उते पियो हूंदो आहे. सोचींदो आहियां त एॾी बरकत रमज़ान में. बिल्कुलु इरशाद, ईअं लॻंदो आहे ॼणो खुटी पवंदो. खुटी पवंदो. ऐं तव्हां इहा बिल्कुलु ॻाल्हि सही चई आहे. हू जेके माना घरनि में या फैमिलीज़ में किचन जंहिंजा अलॻि अलॻि हूंदा आहिनि, अलॻि ठाहींदा आहिनि, उहो स्पेशली रमज़ान में इफ़्तार में जेको आहे उहो गॾु कंदा आहिनि. सही सही ॻाल्हि आहे. उहो चवंदा आहिनि इफ़्तारी असांखे गॾु करणी आहे, पोइ रधो पको ॿियो जेको आहे उहो भले अलॻि ई हुजे. सही 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 सही. पोइ इन इफ़्तार गॾु करण सां जेका बरकत थिए थी उनजी पंहिंजी ॻाल्हि आहे. बहरहाल प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं त असां ॿिन्ही वटि ॻाल्हियूं खोड़ आहिनि, पर वक़्तु महदूद आहे. इन करे पंहिंजनि ॻाल्हियुनि खे कैंची था हणूं, अॻिते था वधूं प्रोग्राम जी तरतीब लाइ.
अॼोके प्रोग्राम खे तव्हांजी सातुनि समातुनि दीदुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि। ॾाढो सुठो शरबत आहे, रोज़ु तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। ॾाढो मिठो शरबत आहे, रोज़ु तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। इहो ॿुधाईंदा आहियूं, असां पीअंदा आहियूं। तव्हां ॿुधायो तव्हां पीअंदा आहियो। जेकॾहिं तव्हां मुर्को था हिन ॻाल्हि ते त पोइ यकीन कयां थो त तव्हां पीअंदा आहियो। छो त पाकिस्तान में कोई अहिड़ो माण्हू न आहे जंहिं करशी जामे श्री न पीतो हुजे। छो त शुगर फ्री बि आहे, शुगर फ्री बोटल बि आहे, उहे बि पी सघनि था दोस्त, उहे बि माण्हू पी सघनि था। करशी जामे श्री सभु पीते हिन जो स्लोगन बि आहे, ख़ालिस अर्कियाट सां तयारु थींदो आहे, पाणीअ जो हिन में हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। इहा ॻाल्हि मूंखे मुतासिर कंदी आहे, इन करे आउं करशी जामे श्री वापराईंदो आहियां। त माना ख़ालिस जड़ी बूटियुनि सां तयारु थियल जेका शइ आहे उहा सिहत जे लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद हूंदी आहे। एनर्जिक ड्रिंक आहे। तव्हां सॼी जेका आहे असां रोज़े वारी कैफ़ियत जॾहिं इफ़्तार थिए थो त थकल लॻंदा आहियो या पाण खे तबियतुनि डाउन महसूसु कंदा आहियूं त उन वक़्तु जेकॾहिं हिकिड़ो गिलास इफ़्तार महिल करशी जामे श्री जो मिली वेंदो आहे त ठंडा ठार थी पवंदा आहियूं, बागो बहार थी पवंदा आहियूं। सो करशी जामे श्री पीअंदा कयो, भरपूर ज़िंदगी जीअंदा कयो। करशी जामे श्री पहाड़ जी मुंद ऐं ख़ासि तौर ते हीउ रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, हिन महीने में ऐं हिन मुंद में त घणो वापरायो वेंदो आहे। गर्मीअ वारी सीज़न में घणी करशी जामे श्री माण्हू पीअंदा आहिनि। सो करशी जामे श्री पियो ऐं ज़बरदस्त हिन शरबत जो मज़ो वठो। फ्लेवर कहिड़ा आहिनि ऐं कहिड़ी टेस्टिंग ऐं चेकिंग वारी जेका आहे सा तयारी आहे उहा तव्हांखे पिरह ॿुधाईंदी। जी बिल्कुलु, अव्हां सही पिया चओ। करशी जामे श्री जा जेके आहिनि 2 फ्लेवर्स आहिनि, अव्हांखे नज़र अची रहिया हूंदा। इलायची फ्लेवर आहे, उन खां अलावा गुलाब जो ऐं संदल जो फ्लेवर आहे, जेके असां ॻाढ़ो शरबत बि चऊं था। इन्हनि खे मुख़्तलिफ़ टेस्ट जे मरहलनि खां गुज़ारियो वेंदो आहे। 276 मरतबा जेको आहे उहा शुगर फ्री बॉटल खे कयो वेंदो आहे ऐं उन खां अलावा जेका आम बॉटल आहे 265 मरतबा, उन खां पोइ अव्हांजे हथनि में ईंदी आहे। ॾिसो न केतिरी न प्योर आहे, 100% प्योर आहे। सिर्फ़ु तव्हां न, असां न, सभु पीअंदा आहिनि ऐं उन खां अलावा पंहिंजे महिमाननि खे बि पीआरींदा आहिनि। छो जो करशी जामे श्री सभु पीते आहिनि ऐं उहो ॾाढो मिठो बि आहे। ऐं उन खां अलावा तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त करशी अञा मन तव्हांजी जेकॾहिं इबादतुनि खे मुसलसिल करिणो आहे, तव्हांजी इबादतुनि में को ख़लल न अचे, करशी उन लाइ बि कुझु सोचियो आहे। हींअर खां न काफ़ी अरसे खां सोचियल आहे। करशी जो जोहर जुशांदा तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हांखे लॻे थो तव्हांखे नज़लो आहे, खंघि आहे ऐं नज़लो खंघि खां पोइ हुई बुख़ारु अची वेंदो आहे त पोइ माण्हू को कमु नाहे करे सघंदो। इबादतुनि में ख़लल अची वेंदो आहे, रोज़ो रखण में बि माण्हू सुस्ती कंदो आहे तमामु घणी, त पोइ छो न करशी जो जोहर जुशांदा इस्तेमालु कयो वञे। वाह 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 वाह। जोहर जुशांदो इस्तेमालु कंदो त जोहर में अची वेंदो, माना जेका सुस्ती आहे उहा फुर्तीअ में तब्दील थी वेंदी, चाकाई थी वेंदी, मज़ो थी वेंदो, नोबना थी वेंदो। पंहिंजनि इबादतुनि खे कंटिन्यू रखंदो ऐं करशी जो जोहर जुशांदो तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। ॿारनि खे बि पीआरे सघो था। उनजे लाइ हिकिड़ो अलॻि फ्लेवर आहे, ॿारनि खे खोड़ सारियूं शयूं न वणंदियूं आहिनि, पोइ उनजे लाइ चॉकलेट फ्लेवर मार्केट में करशी जोहर जुशांदे जो मौजूदु आहे। ॿिया वॾनि जे लाइ फ्लेवर तमामु घणा आहिनि। करशी जोहर जुशांदे खे वापराइण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। हिकु त तव्हां ईअं नीम गरम पाणीअ में मिलाए करे पी सघो था, पर जेकॾहिं अञा वात जो ज़ाइको टेस्ट वठणु चाहियो था त पोइ चांहि में मिलाए पीओ, वाह थी वेंदी। चांहि जो ज़ाइको ॿीणो थी वेंदो, तव्हांखे मज़ो ईंदो। पोइ चांहि कहिड़ी बि हुजे, खीर वारी हुजे, खीर खां बिना वारी, कावे वारी, सलेमानी, जेका तव्हां चवंदा आहियो घर में, जेका ॿोली तव्हां यूज़ कंदा आहियो, उन चांहि में मिलाए करे तव्हां जेकॾहिं करशी जो जोहर जुशांदो पीअंदो तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त 2-3 भेरा ईअं थियो आहे त मुंहिंजी तबियत कॾहिं नासाज़ थींदी आहे त पहिरियों आउं जॾहिं करशी जोहर जुशांदो पीअंदो आहियां त उन वक़्तु ई फील थींदो आहे त माना ईअं हवा सां ईअं माना ईअं खुली पवंदा आहिनि, नकु खुली पवंदो आहे, बुख़ारु ख़तमु थी वेंदो आहे। उन वक़्तु फौरी असरु ॾेखारींदो आहे करशी जो जोहर जुशांदो। इनमें को बि शक न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। सो प्रोग्राम जी तरतीब खे अञा अॻिते वधाईंदा हलूं। मौज़ूद महिमाननि जो तारीफ़ बि तव्हां सां थोरी देरि में करायूं था, पर असां सां असांजो साथी होस्ट जेको हूंदो आहे जंहिंमें मौजूदु केरु आहिनि उहो ॿुधायो। शेफ फैसल साहब सां गॾु आहे ऐं बिल्कुलु प्रॉपर तरीक़े सां अॼु नालो खयो आहे शेफ फैसल। असां तव्हांजो नालो ई सैफल रखियो आहे, हरूभरू तव्हां इहो वरितो। असां त वरी ख़बर त हाली त खिले थो, मुर्के थो, जॾहिं ट्रांसमिशन ख़तमु थींदी इहे ॿाहिरि अचे थो, निकिर मां तुंहिंजो नालो बिगाड़ियो मुंहिंजो। सो बहरहाल किचन में अॼु छा था ठाहियो? अॼु बि सभु रोज़ो जे जेके फ्रोज़न आइटम आहिनि हुन मां असां ठाहियूं पिया चिकन कचौरी। चिकन कचौरी हिननि जी तमामु बहितरीनु आहे ऐं हीअ फ्रोज़न हूंदी आहे। हिनखे जॾहिं तव्हांखे ठाहिणो आहे फ्रीज़र मां कढियो ऐं सिर्फ़ु 3-4 मिंट पहिरीं कढिबो, वधीक देरि पहिरीं कढंदो त हीअ सॉफ्ट थी वेंदी, हथ में तव्हांजी भुरिजी वेंदी, टुटी वेंदी। त हिन मां हाणे कढियूं आहिनि हिन में प्लेटर में ऐं बसि हिनखे ऑयल गरम कंदासीं, जेतिरो तव्हांखे ऑयल गरम करिणो आहे। 3 खां 4 कप हिनखे डीप फ्राई कबो, हल्को शैलो फ्राई न कबो। जॾहिं हिनजे मथां क्रिस्पीपन अची वेंदो, गोल्डन कलर थी वेंदो, हे तयारु आहे। छाकाणि त हिनजे अंदरि जेका चिकन आहे, कोटिंग आहे अंदरि जी थियल आहे, उहा सॼी जेका आहे अंदरि मैरिनेशन उहो पकल आहे, कची न आहे। बसि हे जेका मथां डो ठहियल आहे हे कची हूंदी आहे। अच्छा, असांखे ॿुधायो त क्रिस्पी ई लाज़मी आहे, मतिलबु असां नरम बि करे सघूं था? न, नरम कंदो न त पोइ कचौरी में मज़ो न ईंदो। समोसो जीअं नरम थी वञे
मज़े जो नथो उन तरीक़े सां कचोरी बि नरम न हुजे। अंदरों जो जेको मसालो हो पकल आहे, त हिन में हिकु दॿे में 8 पीस हूंदा आहिनि ऐं पोइ जेतिरा तव्हांखे खपनि था उन हिसाब सां, लेकिन जीअं तव्हां जेतिरा यूज़ कया बाक़ी तव्हांखे फ़ौरन फ्रीज़र में रखी छॾिणा आहिनि, ख़राब न थियनि। ॾिसो कि हाणे कढियो आहे त हथ में सॉफ्ट पियो थिए, बसि हे फ्राई थींदा, उनखां पोइ हिनखे रायते या चटणी सां गॾु तव्हां खाई सघो था। ज़बरदस्त। ये ठहन पे अञा ताईं ठहन पे, तो इस ताईं पाण पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब खे अॻियां वधायूं। वाह वाह वाह, जेका चवंदा आहिनि न बणास या ख़ुशबू अची वई आहे, उहा वाह जी। मूंखां पुछो न, आउं त एॾो वेझो बीठी हुअसि। बहरहाल इहो पुख़्तो ईमान आहे असांजो बिल्कुलु, त अफ़्तारी खां अॻु में कंहिं बि शइ ॾांहुं ईअं सफ़ा ईअं पंहिंजो ध्यानु न आहे छिकाइणो। सो अफ़्तारी थींदी त वरी पंहिंजे ई इहे नसीब में शयूं ईंदियूं इंशाअल्लाह। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था, मौज़ूद महिमाननि जो तारीफ़ कराईंदा हलंदा। पिरह साहिबा तव्हां कराईंदो। जी बिल्कुलु, महिमाननि जी तरफ़ हलूं था। असां वटि तव्हांखे जी ख़बर आहे, प्रोग्राम खे रोज़ु ॾिसो था, त असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त अलामा साहब हुजनि, मुफ़्ती साहब हुजनि, जेके अव्हांखे अॼु हिन महीने जी ऐं जेके ॾींहं गुज़रनि था उन्हनि जी तव्हांखे फ़ज़ीलत ॿुधाईंदा हलनि। त उन जे लाइ असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि मुफ़्ती इफ़्तिख़ार अहमद क़ादरी साहब, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। ऐं उनखां अलावा जावेद सिद्दीक़ साहब मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। पाण सोशल एक्टिविस्ट आहिनि, तमामु बहितरीनु कमु कनि था। ऐं असांजी इहा बि कोशिशि आहे त रमज़ान में असां अहिड़नि माण्हुनि खे बि घुरायूं जंहिंमां मोटिवेशन मिले। सही ॻाल्हि आहे, जेकी कुझु ख़ासि कनि था, सुठो कमु करे रहिया आहिनि, ॿियनि जे लाइ बि कनि था। जी बिल्कुलु, अव्हां सही था चओ। ऐं नात ख़्वां बि मौजूदु आहिनि, नात ख़्वां जो बि तारीफ़ अव्हां सां कराईंदी हलां त हाफ़िज़ मोहम्मद अथर साहब मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। सैयद फैज़ान अली साहब मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। मोहम्मद हुसैन कादरी साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। वाह वाह, पोइ मिठी नशियात आहे, मिठी महफ़िल आहे, त मिठे मीर मदनीअ जो ज़िक्र कजे, पहिरियां छा ख़्याल आहे? हाँ बिल्कुलु, नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं। अतर साहब खे चवंदासीं असांखे ॿुधाइनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोह सब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। हाँ सोह सब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। एक झलक तुझे लखन जाहो शव्या, एक झलक तुझे लखन जाहो शव्या। आलिमन विसरियो इल्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। आसो हसब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। तरच नज़रूं चेते जानी तो विधियूं, सो किरी पयो मंझ कदम तुझो कसम। कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। आसो हसब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। हुस्न तुझो आहे दर्दन जी दवा, हुस्न तुझो आहे दर्दन जी दवा। ऐ मरीज़न जो मरम तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। आसो हसब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। जित हली तो कदम कुर्बन जा खड़ी, जा ऐसा जन्नत इरम तुझो कसम। कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। आसो हसब तो ते खत्म तुझो कसम, कौन तो जहड़ो डिठम तुझो कसम। पीर अगिया ही भला चाचा चवे, पीर अगिया ही
भला चाचा चवे चाल की सगदो कलम तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुझो कसम आंसू हसब तो तय ख़तम तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुझो कसम आंसू हसब तो तय ख़तम तुझो कसम कोन तो जहिड़ो ॾिठम तुझो कसम। वाह वाह वाह। पोइ हाणे संगत जो जहिड़ो हाल हुयो पेश थियो पोइ चवंदा आहिनि अॻे त पाउ न त मणनि खी मोट उते ख़बर न आहे कहिड़ी शइ अॻंदी कहिड़ी शइ न अॻंदी जहिड़ो हुनजो स्टाइल हो जहिड़ो हाल हुयो हबीबा नाल साईं पेश पिरिया नाल। सो ॿियो दोस्त बि असां गॾु आहे उनजो बि थोरो आवाज़ भला ॿुधूं पिरिया। जी बिल्कुलु। सल्लल्लाहु अलैहि या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है रब्बे दो आलम का महबूब या गाना है। एक मैं ही नहीं पर कुर्बान ज़माना है। अरे कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है। अरे ज़हरा का वो बाबा है सैयदा का वो बाबा है। अरे हंसने का नाना है हंसने का नाना है। आओ दरे ज़हरा पर फैलाए हुए दामने आओ दरे ज़हरा पर फैलाए हुए दामने आओ दरे ज़हरा पर फैलाए हुए दामने। अरे ये नस्ले करीमों की लजपाले घराना है। ये नस्ले करीमों की लजपाले घराना है। इज्जत से क्यों न मर जाए क्यों न नाम मोहम्मद पर इज्जत से क्यों न मर जाए क्यों न नाम मोहम्मद पर। अरे वैसे भी हमें एक दिन दुनिया से तो जाना है। एक मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾाढो सुहिणो नाते कलाम ॿुधोसीं सुहिणे आवाज़ में। हिते साईअ जो वक़्तु थियो आहे असां सां गॾु रहिजो मोटी ईंदासीं त कचहरी खे अञा कंटिन्यू रखंदासीं ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदी तव्हां सां गॾु आहियो। तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जी तरतीब ॾाढी अॼु बि सुहिणी आहे
इन जो अंदाज़ो तव्हांखे थोरी देरि में लॻी वेंदो जॾहिं असां गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं, पर इन खां पहिरियां शेफ़ फैसल ॾे ॾिसंदासीं उहे ऐं छा हुन खां पुछा बि कंदासीं, अर्ज़ु बि रखंदासीं त कुझु बाबा असांजे लाइ टारे रखिजांइ अॻिते। तव्हांजो मां अलॻि करे छॾियो। हे असांजी तयारु थी वई आहे बिल्कुलु हिन तरीक़े सां क्रिस्पी, ऐं नसीम मसाला रेसिपी मिक्स आहिनि, तमामु बहितरीनु मार्केट में अवेलेबल आहिनि। ई त अचे पई त तव्हांखे काफ़ी सारे खाधनि जी ज़रूरत पवंदी, जंहिंमें कढ़ाई गोश आहे, अचार गोश आहे, निहारी मसालो आहे, ऐं कबाब आहे, बारबीक्यू आहे, हुनजे अलावा तिक्का बोटी मसालो आहे, ऐं बिरयानी आहे, पुलाव, जेको तव्हांखे खपे हिन मां तव्हां वठी सघो था। 1 किलो जी हिन में रेसिपी मौजूदु हूंदी आहे। जेके पीठल मसाला, जेके ॻाढ़ा मिर्च, हैड, धाणा, गरम मसालो पाउडर बि मार्केट में अवेलेबल आहे। हाणे असां ठाहियूं पिया अॼु बादाम वारो शरबत, इलायची फ्लेवर सां गॾु जी बादाम वारो शरबत ठाहियूं पिया खीर में। त हिन लाइ 1 गिलास खीर खणंदासीं, थधो खीर हुजे, ऐं हुनजे बाद तव्हां हिन में खंडु विझो या पंहिंजे हिसाब सां जीअं बि विझो, अदरवाइज़ हिन में विझण जी ज़रूरत आहे खंडु, छाकाणि त हीउ मिठो हूंदो आहे। ऐं तुख बलंगो असां हिन जे अंदरि विझंदासीं 2 खाइण जा चमचा, पाणी में पिसाए छॾिजो, ऐं हुन सां गॾु असां हिन में विझंदासीं 2 खाइण जा चमचा बादाम चॉप थियल, ठीकु आहे। बादाम तक़रीबन 8 खां 10 दाणा बादाम जा कुटे या बारीक चॉप करे विझंदो। हुनजे बाद असां हिन में विझंदासीं इलायची फ्लेवर में 4 खाइण जा चमचा, 3 खां 4 खाइण जा चमचा हस्बे ज़रूरत। अगरि शुगर फ्री जेको आहे तव्हां यूज़ करणु चाहियो था त उहो बि तव्हां 3 खां 4 खाइण जा चमचा विझंदो। बर्फ़ विझी छॾिजो, हिन में आइस क्यूब्स 1 कप विझी ऐं हिनखे चङी तरह तव्हां ब्लेंड करे छॾिजो। बस 2 मिनट हलाइण खां पोइ तव्हां हिनखे गिलास में विझी छॾिजो। बर्फ़ ओॾी महिल विझो जॾहिं तव्हांखे अफ़्तारी जे टाइम पीअणो आहे, या ओॾी महिल बि ठाही सघो था। लाइट जो इशू आहे त पहिरीं खां ठाही तव्हां हिनखे फ्रिज में रखी छॾो। त हीअ बादाम ऐं इलायची जो फ्लेवर मिक्स थी वियो, कॉम्बिनेशन में अची वियो। वाह साईं वाह, वाह साईं वाह। हीअ असांजी ड्रिंक तयारु थी वई, इलायची ऐं बादाम जो शरबत। इहो गिलास मुंहिंजो त बाक़ी जेको हुन में बचियलु आहे न उहो पोइ ॾिसिजो कंहिंखे था साईं, हर को पंहिंजी वलारे छॾे अॻ में ई शइ। सो लख थोरा शेफ़ फैसल साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। तव्हां नए मुनफ़रिद अंदाज़ में जल्दी जल्दी में असांखे शयूं ठाहिणु सेखारींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे मुफ्ती साहब असां गॾु आहे। तो मुफ्ती साहब ये आखिरी अशरा चल रहा है, इसके हवाले से कुछ बताएं, इसके फ़वाइद बताएं, रोशनी डालें इस पर, तो आगे बढ़ते हैं। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बहुत शुक्रिया इरशाद भाई और पूरी टीम का, सिंध टीवी का। अल्लाह तबारक व तआला हम सब का यहाँ दीन के लिए बैठना अपनी बारगाह में कबूल फरमाए। इस बाबरकत सातों में हम सब की बेहिसाब मग़फ़िरत फरमाए और हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम की पूरी उम्मत की बेहिसाब मग़फ़िरत फरमाए। आखिरी अशरा जो है वो बै से निजात है। किस चीज़ से निजात है? जहन्नम की आज़ादी का परवाना मिलता है इसके अंदर। अल्लाह तबारक व तआला के प्यारे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि आखिरी अशरा के अंदर ताक रातों में लैलतुल क़द्र को तलाश करो। जो लैलतुल क़द्र को पा लेगा अल्लाह तबारक व तआला उसके अगले पिछले तमाम गुनाहों को माफ़ फरमा देगा। अच्छा, ताक रातें कहाँ से शुरू होती हैं? ताक रातें जो हैं वो जैसे हम 20 रोज़े को एतकाफ़ के अंदर बैठते हैं, वो 20वां रोज़ा होता है, 21वीं रात होती है। मतलब 21वें से शुरू होता है। 21वें से शुरू होगा, 21, 23, 25 और 27 और 29, ये हैं ताक रातें, और इनमें ढूंढने का हुक्म है। और जो लोग इन रातों को इबादतों में गुजारते हैं, हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाती हैं कि मैंने कभी भी किसी भी रमज़ान के अंदर प्यारे आका सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम को आराम फरमाते हुए नहीं देखा, बल्कि इन रातों में जागते हुए देखा और हमें भी जागने का हुक्म दिया और इबादत करने का हुक्म दिया। तो कोशिश करनी चाहिए इस आखिरी अशरे के अंदर अल्लाह तबारक व तआला की रहमतों को लूट लेना चाहिए, और इस अशरे के अंदर खुश नसीब होंगे वो लोग जो अल्लाह ताला को राज़ी कर लेंगे और अपनी मग़फ़िरत करवा लेंगे। वाह वाह, क्या कहने, क्या कहने, बहुत ही अच्छा जी। अच्छा मुझे ये बताएं कि एक बात सुनते आ रहे हैं, कुरान और हदीस की रोशनी में आप बताएंगे कि रमज़ान मुबारक में अगर किसी का इंतकाल हो जाता है तो जहन्नुम के दरवाजे बंद हैं, तो क्या कब्र का अज़ाब भी उसी वक्त नाज़िल होगा? कब नाज़िल होगा? कैसे होगा? क्या क्या तरीक़ाकार है? बहुत शुक्रिया, बहुत अच्छा सवाल है। और ये आम तौर पर लोगों के जहन में आता है जी, और लोग ये समझते हैं कि आम तौर पर हम देखते हैं कि एक शख्स बड़ा गुनहगार है जी,
सियाहकार है, तरह तरह के गुनाह किए होते हैं, और फिर वो जब उसका रमज़ानुल मुबारक के अंदर इंतकाल होता है तो फिर लोगों में एक तशवीश पाई जाती है कि यार ये तो इतना गुनाहगार था, ये तो इतना बदकारियां करता था, इतने गुनाह करता था, और इसकी रमज़ान में अगर इंतकाल हो गया है तो क्या इसकी बख्शिश हो जाएगी? तो अल्लाह ताला की रहमत जो है बहुत वसी है, और अल्लाह ताला फरमाता है मैं तुम्हारे गुनाहों से बढ़ के रहमत करने वाला हूँ। और जो मुझसे रहमत की लौ लगाता है, जो मुझसे मोहब्बत करके और ये तवक्को रखता है कि अल्लाह ताला मुझे बख्श देगा, अल्लाह ताला फरमाता है रमजान के अलावा भी मैं उसकी बख्शिश फरमा दूंगा। तो ये अशरा तो वैसे ही रहमत है, और ये अशरा वैसे निजात जहन्नम की। और जो माह रमजानुल मुबारक के अंदर जिसका इंतकाल होता है वो खुश नसीब होता है और अल्लाह ताला की रहमत में आ जाता है, और जो अल्लाह ताला की रहमत में आ जाए अल्लाह ताला उसकी बेहिसाब मगफरत फरमा देता है। ये हदीस की रोशनी से है, और अल्लाह तबारक व तआला ऐसी मौत जो है हर मुसलमान को नसीब। अच्छा मुफ्ती साहब, अक्सर ये चीज़ होती है कि हम कहते हैं कि ये गुनाहगार है, इसने ऐसे ऐसे काम किए हैं, गलत काम किए हैं, लेकिन वो हज और उम्रे पे हमें मिलते हैं। जी जी। तो उसका क्या लॉजिक? और हम ये भी कहते हैं कि जिनको अल्लाह बुलाए तो अल्लाह उनको पसंद कर रहे हैं, अल्लाह उनको खुद बुला रहे हैं, ये क्या है? थोड़ा समझाइएगा हमें। ये देखिए मेरी बहन, इसमें मामला ये होता है कि दुनिया में गुनाहगार सियाहकार हैं, हर बंदा कहता है मैंने गुनाह किए हैं, लेकिन सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि जो शख्स इस नीयत से मेरे पास आ गया कि मेरे गुनाहों की बख्शिश हो जाए, तो अल्लाह तबारक व तआला का प्यारा इरशाद है कि ऐ मेरे महबूब, जब दुनिया वाले गुनाह कर बैठे, गुनाहों में मुब्तला हो जाएं और फिर अपने गुनाहों पर शर्मिंदा हो जाएं, तो फरमाया फिर आपकी बारगाह में आ जाएं, सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की बारगाह अक़दस में आ जाएं और आकर आपकी बारगाह में आपका वसीला देकर मुझसे माफी मांगे। जब आपका वसीला देंगे तो अल्लाह ताला फरमाता है मैं उनके गुनाहों को माफ फरमा देता हूं। अच्छा, ये भी होता है कभी कभार कि हमारी नज़र में वो गुनहगार शायद हों, अल्लाह को उनकी कोई नेकी पसंद आ गई, बिल्कुल ये भी तो हो सकता है ना। जी बिल्कुल। हमें क्या पता कि भाई वो कौन सी नेकियां करते हैं, कौन से भलाई के, नेकी के, अच्छाई के काम करते हैं, हमें पता नहीं होता। हमारी नज़र में वो ऐसे होते हैं यार ये तो बंदा ठीक नहीं है। बिल्कुल। सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम से मोहब्बत करने वाले हम सब लोग शरीयत के मुताबिक हज़रत शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाहि ताला अलैहि के बारे में आता है, आप फरमाते हैं कि अगर कोई शख्स ये जानना चाहता है कि आया कि मेरी कोई नेकी कबूल हुई है या नहीं, सही, मेरी कोई नमाज कबूल हुई है या नहीं, मेरी कोई इबादत कबूल हुई है या नहीं, उसका कुलिया कायदा ये है कि जो शख्स इबादत करे और इबादत करने के बाद अगर उसका दिल फिर दोबारा इबादत की तरफ मायल होता है, मिसाल के तौर पर हमने अगर फजर की नमाज पढ़ी है और फजर की नमाज में इतना सुरूर मिला, फिर दिल के अंदर ये तड़प उठ जाए कि यार जोहर की नमाज कब होगी, मैं फिर अल्लाह की बारगाह में झुकूं, अल्लाह की बारगाह में सजदा करूं, अगर दिल के अंदर ये ख्वाहिश पैदा हो गई है, शेख अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाहि ताला अलैह फरमाते हैं, तो समझ लो अल्लाह ताला ने तुम्हारी इबादत को कबूल फरमाया। अच्छा, इसी तरह ये अगर गुनाह करने के बाद फिर गुनाह की तरफ मायल हो तो अल्लाह नाराज है? अल्लाह नाराज होता है, बिल्कुल नाराज होता है। लेकिन अगर अनजाने में गुनाह हुआ है, लेकिन इंसान पहले तौबा करे, सच्ची तौबा करे, जैसे कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद होता है या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, यानी ऐ ईमान वालो ऐसी तौबा करो जिसके बाद गुनाह करने का दिल ना चाहे, पक्की तौबा कर लो। फिर जब इंसान पक्की तौबा करता है तो फिर वो इंसान गुनाहों से दूर हो जाता है, और फिर अगर उससे खता हो भी जाए, गुनाह हो भी जाए, तो फिर अल्लाह तबारक व तआला उसके गुनाहों को माफ फरमा देता है, क्योंकि वो जानबूझकर गुनाह नहीं कर रहा। लेकिन अगर फिर भी अगर गुनाह हो गया है तो अल्लाह की बारगाह में तौबा कर लें, अल्लाह ताला माफ करने वाला है और अल्लाह ताला उसे माफ फरमा देता है। बहुत ही अच्छा जी, बहुत ही अच्छा। असां गॾु ॿियो साथी बि आहे, जावेद साहब मौजूद आहिनि। असांखे ॿुधाइजो त तव्हां सोशल एक्टिविस्ट आहियो, भलाई जा कम करियो था, उनमें केतिरो सुकून है, केतिरो सुकून मिलंदो आहे? फिर असां स्टार्ट में भी अच्छा और दूसरी इतना तो समझ लेते, सुकून समझ लिया होगा, नेकी का काम समझ लिया, क्या सुकून मिल रहा है जी। तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सबसे पहले आप और आपकी चैनल और आपकी टीम का शुक्रिया कि उन्होंने हमें इस मुबारक मौके पे अपने ख्यालात का इज़हार के लिए बुलाया। और देखें, एक दो इंसान के ऊपर है, एक हुकूकुल्लाह और एक हुकूकुल इबाद। अब जैसा भी मुफ्ती साहब ने फरमाया हुकूकुल्लाह के बारे में, नमाज, रोज़ा, तरावी, एतिकाफ़,
ये तो हो गया हुकूकुल्लाह। अब दूसरा हुकूकुल इबाद। हुकूकुल इबाद में क्या चीज़ें आती हैं? हुकूकुल इबाद में वो आती हैं कि इंसानियत के साथ भलाई, जो आपके अजीज़ व क़रीब हैं, जो दोस्त हैं, जो रिश्तेदार हैं, और जो भी आपके अहले मोहल्ला हैं, उनके साथ नरम रवैया, खुश अखलाक़ी, और अगर उनके साथ कुछ आप नेकी भलाई कर सकते हैं। अब आपने देखा होगा कि अभी जब रमज़ान शुरू हुए तो लोगों ने राशन के थैले, हमने भी बहुत सारे बनाए, और जो मुस्तहिकीन थे, जो बेचारे इस वक्त आजकल, क्योंकि आपको पता अंदाज़ा है कि महंगाई बहुत ज़्यादा हो गई, और अभी फ्रूट आप देखें कहाँ पहुँच गए, और बहुत सारे बेचारे ऐसे हैं लोग हैं कि वो अपनी तनख्वाहों में बहुत सारा चीज़ें अफोर्ड नहीं कर पाते। सही बात है। तो अगर आप उनके साथ भलाई करें, उनको राशन डलवा दें या उनकी अफ्तारी का कोई इंतज़ाम कर दें, तो उनके दिल से आपके लिए दुआ निकलेगी, और जो दिल से दुआ निकलती है वो असर रखती है, तो सुकून देती है वो। जी। तो अब आपके कोई अहले दोस्त हैं, आपके रिश्ते, क्योंकि ज़ाहिर पहला हक़ जो है आपके जो करीबी, जो आपके साथ उठने बैठने वाले, उनका है, फिर उसके बाद और जो दीगर हज़रात हैं उनका है। जो अब आप देखें मदारिस है, मदारिस में आप जाते हैं, वहाँ पे अपनी ज़कात, फ़ितरा और बहुत सारी चीज़ें देते हैं, राशन देते हैं, तो वो भी एक नेकी का काम है, और ये सब हुकूकुल इबाद में आता है। सही। चले जी, नेकी का काम है तो नाते रसूल मक़बूल सुनना भी नेकी का काम है। सो असां गुज़ारिश कयूं था, मोहम्मद हुसैन क़ादरी साहब असां गॾु आहे, ऐं परे खां आयो आहे, शहदाद कोट मां आयो आहे न बाबा। शहदाद कोटी आहे असांजो दोस्त, पुराणो असांजो ईंदड़ आहे असांजे प्रोग्राम में। अॼु वरी कई आयो आहे, मिठड़ो आवाज़ अथसि, पोइ ॿुधूं भला। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह के दिल में हसरत या हिकड़ी, वाज़ेह वाह। दिल में हसरत या हिकड़ी, पढ़ दे नात नबी वञे दम मुंहिंजो निकरी, पढ़ दे नात नबी वञे दम मुंहिंजो निकरी। मौला मुझ वागू वारे मदीनो मूंखे ॾेखारे है, मौला मुझ वागू वारे मदीनो सबके ॾेखारे, साहत नागे एतबार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझ वागू वारे मदीनो मूंखे ॾेखारे, थी मागदा घर यार जे दर ते पियो दुस दिलदार जे दर ते, थी मागदा घर यार जे दर ते पियो दुस दिलदार जे दर ते, अंगण दिल पर जो गुहारा नौकर थी दर ते गुजारा है, अंगण दिल पर जो गुहारा नौकर थी दर ते गुजारा, कबूले खणी जे मूंखे यार, अरबीअ जो क्या दीदार है, सोहणे जो क्या दीदार, मौला मुझ वागू वारे ऐं ॾाढी अंदर में सिकड़ी लगी आ, तांग ही मन में
तकड़ी लगी ॾाढी अदर में सिकड़ी लगी दाग ही मन में तकड़ी लगी ॾिसां मां रोज़ो अखियुनि सां चुमा वञी चोठ चपन सां है ॾिसां मां रोज़ो अखियुनि सां चुमा वञी चोठ चपन सां क़बूले खणी जे मूंखे यार अरबीअ जो क्या दीदार है सोहणे जो क्या दीदार मौला मुझ वागू वारे ऐ रोज़ घुरा तो रब खा दुआऊं मन ही कबूले सब जूं सदाऊं रोज़ घुरा तो रब खा दुआऊं मन ही कबूले मुँह जूं सदाऊं अघाए अर्ज़ को मुँह जो करे मुत करम को पंहिंजो है अघाए अर्ज़ को मुँह जो करे मुत करम को पंहिंजो हसन आया माला चार अरबीअ जो क्या दीदार है सोहणे जो क्या दीदार मौला मुझ वागू वारे मदीनो सबके ॾेखारे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बोल ॾाढा प्यारा हुया ऐं उन्हनि ॿोलनि सां गॾु असां बि चवंदासीं आमीन असांखे बि मदीनो ॾिसणो आहे तव्हांखे बि ॾिसणो आहे ऐं सभई इंशाअल्लाह हिकु ॾींहुं मदीने में हूंदासीं ऐं रोज़ो बि उते ई इफ़्तार कंदासीं इंशाअल्लाह याती बख़ैर हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था माशाअल्लाह इहे बि रमज़ान जूं बरकतूं अथव त दिलि चवे थी त मां ॻाल्हायां दिलि चवे थी मां ॻाल्हायां वाह वाह सुभान अल्लाह सो मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में ॾाढो सुहिणो प्रोग्राम खणी करे ऐं हिन लम्हे दिलि चवे थी त हिकिड़ो नातीअ कलाम ॿुधूं जी बिल्कुलु अमानी दिलि बिल्कुलु सही चई रही आहे ईअं ई थियणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल सां जेके ॾिसी रहिया आहिनि भई हिते वेठल आहिनि मथे जेके वेठल आहिनि उन्हनि सभिनी जी इहा ई दिलि चए पई त नात जी तरफ़ वञूं त मोहम्मद मुज़म्मिल साहिब खे चवंदासीं त असांखे नात ॿुधाइनि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या बीकाब नशे घुरजे हो बीकाब ना शे घुरजे सरकार जो रोज़ो हुजे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
पियो सिकां तैबा जी ज़ियारत करियो नसीब हिक याद दिल में पियो तैबा जी ज़ियारत करियो नसीब छाल चवा तो ले पियो सिकां बेदर्द ज़माने दर्द दिनो हिक तुझी जुदाई जाडी खड़ा सिख सूरे दे मुई जो छिन्यो कर मोते करो तुझे तैबा जी ज़ियारत करियो नसीब ही उम्र गुनाह में गुज़री को जो मंज़िल दुखी वञे लू पवंदो जॾहिं हुकम ईंदो मालिक जो उते मूंसां मदद या शाए ज़मान उते मूंसां मदद कजे या शाए ज़मान तैबा जी ज़ियारत करियो नसीब सुभान अल्लाह ॾाढे सुहिणे अंदाज़ में आवाज़ में नाते कलाम ॿुधणी साद माणी सी मुफ्ती साहब सां गॾु आहे। मुफ्ती साहब जहाँ पर बात छोड़ी तौबा पे हम गुफ्तगू कर रहे थे, तो मुझे ये बताएं कि तौबा करने के बाद फिर बंदा गुनाह करता है, फिर तौबा करता है, फिर गुनाह करता है, फिर तौबा करता है, ये ठीक है? अल्लाह के सामने क्या मुँह दिखाएगा वो? बिल्कुल, जो देखें जानबूझकर ऐसा अमल करता है उसकी बख्शिश नहीं है। अच्छा, जानबूझ के ये नहीं अभी मैं तौबा करता हूँ फिर गुनाह कर लूँगा फिर तौबा करूँगा। जैसे नहीं अलामा साहब, कभी कभी ये होता है कि बंदा जानबूझ के नहीं मजबूरी में कर देता है। काफ़ी ऐसे अमल होते हैं जो मजबूरी में कर देता है, जिनको करने की ज़रूरत ये बात भी ज़हन में है कि अल्लाह रहमीन है, हाँ। रहम फरमाने वाला है, रहमत करने वाला है, ये बात भी ज़हन में है हमारे कि भाई माफ़ कर देगा। तो बताएं क्या सूरत हाल है? मजबूरी में अब गुनाह की तो इजाज़त नहीं है ना। हाँ हाँ, मजबूरी में गुनाह की इजाज़त नहीं है, अतल इम्कान हमें बचना होगा। सही। अब ये इस बात पे नहीं कि बस अल्लाह माफ़ करने वाला और मैं करता जाऊँ, ये तो जानबूझकर गुनाह करने वाली बात हो गई। सही। और जो जानबूझकर गुनाह किए जाते हैं वो सच्ची तौबा के बगैर माफ़ नहीं होंगे। अच्छा, पहले उसको सच्ची तौबा करनी होगी, फिर जब वो सच्ची तौबा करेगा कुरान की नस के मुताबिक, ये नहीं या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि अल्लाह को तो पता है ना। हाँ बिल्कुल, अल्लाह ताला दिलों के भेद जानता है। इन्नहु अलीमुम बिज़ातिस सुदूर, अल्लाह ताला तुम्हारे दिलों के भेद हैं जो दिल में पता है कि दिल से तौबा की है, पक्की की है, इरशाद क्या भाई, किया। मैं आपको एक बिल्कुल टिक बताऊं जो अल्लाह ताला के यहाँ बहुत ही मकबूल बात है। सही। वो बात क्या है कि अल्लाह के प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का फरमान आली शान है, एक शख्स आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में हाजिर हुआ। सही। अर्ज करने लगा, साहबी रसूल है, अर्ज करने लगा या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हम आपसे मोहब्बत करते हैं, आपसे प्यार करते हैं
اور ہم کہیں بھی ہوتے ہیں، یعنی کام پر چلے جاتے ہیں، صبح شام میں واپس آتے ہیں، کام کرنے کے لیے جاتے ہیں تو دل میں تڑپ ہوتی ہے بس آپ کو ہی دیکھتے رہیں، جاتے ہوئے بھی تڑپ ہوتی ہے، کام کرتے ہوئے بھی تڑپ ہوتی ہے، لیکن مجبوری کے تحت جاتے ہیں، کام پہ جانا ہوتا ہے، لیکن جب واپس آتے ہیں پھر آپ کی بارگاہ میں آ جاتے ہیں، جب آپ کی بارگاہ میں آتے ہیں دلوں کو سکون مل جاتا ہے، دلوں کو قرار مل جاتا ہے۔ یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم، اب ہم یہاں میں دنیا کے اندر تو یہ عمل کر لیتے ہیں، یعنی وہاں سے واپس آئے، آپ کا دیدار کیا اور آپ سے بات ہوئی اور ہمارے دلوں کو سکون مل گیا۔ یا رسول اللہ، کل قیامت کے دن انبیاء کا تو بڑا اعلیٰ مقام ہوگا نا، اعلیٰ درجے پر فائد ہوں گے انبیاء، اور امتی جو ہے وہ نیچے طبقے میں ہوں گے، تو پھر معاملہ کیا ہوگا؟ آپ اوپر ہوں گے، ہم نیچے ہوں گے، لیکن ہمارا اس وقت بھی دل بے قرار ہوگا آپ کو ملنے کے لیے، آپ سے بات کرنے کے لیے، آپ سے محبت کرنے کے لیے دل بے قرار ہوگا، تو پھر ہم وہاں کیا عمل کریں گے؟ دنیا میں تو آپ کے پاس آ جاتے ہیں، لیکن قیامت کے دن آپ اعلیٰ درجے پر فائد ہوں گے، کیونکہ انبیاء کا مقام تو سب سے اعلیٰ ہوگا نا، تو پھر ہم تو نیچے طبقے میں ہوں گے، تو پھر ہمارے لیے کیا حکم ہوگا؟ میرے کریم آقا علیہ الصلوۃ والسلام نے بڑا پیارا ارشاد فرمایا، اے مجھ سے محبت کرنے والے، اے دنیا میں مجھ سے محبت کرنے والے، یاد رکھ لو جو مجھ سے دنیا میں والہانہ محبت کرے گا، والہانہ عشق کرے گا، کل قیامت کے دن میں محمد کے ساتھ وہ اس طرح جڑا ہوا ہوگا، وہ اس طرح جڑا ہوا ہوگا، یعنی محبت کا تقاضا یہ ہوگا آقا اسے اپنے ساتھ ملا کر رکھیں گے، بھری بھیڑ کے اندر بھی جو دنیا میں محبت کرنے والا ہوگا وہ آقا کے قریب ہوگا۔ تو یہ آقا سے محبت کا ایک ایسا انمول تحفہ ہے کہ دنیا کے اندر ایک شخص آقا کریم علیہ الصلوۃ والسلام کی بارگاہ میں حاضر ہوا، اب اس کا معاملہ کیا تھا؟ وہ نماز پڑھتا تھا، روزہ رکھتا تھا، زکوٰۃ ادا کرتا تھا، حج پہ بھی جاتا تھا، معاملات سارے خوش اسلوبی سے ادا کرتا تھا، اب وہ دل کے اندر فخر اٹھا کہ یار میں نماز بھی پڑھتا ہوں، قرآن کی تلاوت بھی کرتا ہوں، میں بڑا نیکوکار ہوں، میں عمل کے بل بوتے پہ جو ہے میں بخشا جاؤں گا، میں تو گناہ نہیں کرتا ہوں، میں تو زیادہ اس دین پر فوقیت دیتا ہوں۔ تو معاملہ یہ ہوا، بارگاہ رسالت میں وہ شخص حاضر ہوا، عرض کرنے لگا یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم قیامت کب آئے گی؟ یعنی ایک جب عمل ایک بندہ کر لیتا ہے، آپ کو اس اسٹوڈیو میں رکھا گیا ہے، یار آپ نے یہ کام کرنا ہے، اب احسن طریقے سے آپ کام کرتے ہیں تو پھر آپ کے دل کے اندر حسرت ہوتی ہے کہ ہم جائیں گے تو ہمیں کیسے اپریشیٹ کیا جائے گا، کیسے معاملات کیے جائیں گے۔ اسی طرح اس شخص نے عمل کر کے بارگاہ رسالت میں عرض کی یا رسول اللہ قیامت کب آئے گی؟ قیامت کا انتظار۔ تو میرے کریم آقا علیہ الصلوۃ والسلام نے پھر سوال پوچھا، تم نے قیامت کے لیے تیاری کیا کی ہے؟ قیامت کے لیے تیاری کیا گئی؟ جب یہ سوال ہوا قیامت کے لیے تیاری کیا کی ہے تو اس کے عمل بالکل ختم ہو گئے اس کی نظر میں، بھئی یار یہ تو عمل کی بات ہی نہیں ہے، ورنہ میں تو عمل پہ خوش ہو رہا تھا۔ تو پھر اس شخص نے اپنے الفاظ کو بدلا دل کے اندر، عرض کرنے لگا یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم تیاری تو کچھ نہیں ہے، سارے عمل ہونے کے بعد بھی انسان کو عاجزی اختیار کرنی چاہیے، اگر اپنے عمل کو قبول کرانا ہے تو عاجزی ضروری ہے۔ پھر اس نے اپنے الفاظ کو چینج کیا، کہنے لگا یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم میرے اندر عمل تو کچھ نہیں ہے، لیکن میری تیاری یہ ہے کہ میں آپ سے محبت کرتا ہوں۔ سبحان اللہ، سبحان اللہ۔ بس جب اس نے یہ بات کی نا کہ یا رسول اللہ میں آپ سے محبت کرتا ہوں، تو پھر اللہ کے پیارے حبیب صلی اللہ تعالیٰ علیہ وآلہ وسلم نے ارشاد فرمایا اگر تم مجھ سے محبت کرتے ہو تو کل قیامت کے دن تمہیں کامیابی ملے گی۔ سبحان اللہ، سبحان اللہ۔ اچھا جاوید صاحب ہمیں یہ بتائیے گا کہ آپ کس طرح سے جو ہے وہ بندوں کی مدد کر رہے ہیں؟ ویسے یہ بھی قیامت کی تیاریوں میں ہے، ہاں یہ بھی قیامت کی تیاریوں میں ہے، یہ بھی تیاری ہے، اعمال اچھے ہونے چاہیے، عباد اور حقوق اللہ، تو حقوق العباد میں آتا ہے۔ صحیح بات، اور اگر آپ جائیں، ابھی بہت ایک کتاب میں ہم نے اپنے پڑھا تھا ابو بن آدم کا سبق، تو اس میں ابو بن آدم کو خواب میں فرشتہ نظر آتا ہے اور کہتا ہے کہ ہم ان کے نام لکھ رہے ہیں جو اللہ تعالیٰ سے محبت کرتے ہیں۔ تو ابو بن آدم ایک ولی شاعر تھے، تو انہوں نے کہا کہ ٹھیک ہے آپ میرا نام رکھیں جو بندوں سے محبت کرتے ہیں، اللہ کی مخلوق سے محبت کرتے ہیں۔ کچھ عرصے بعد پھر انہیں خواب میں فرشتہ نظر آیا، تو انہوں نے کہا کہ آپ جو لسٹ بنا رہے تھے تو اس میں میرا نام کون سے نمبر پہ ہے؟ تو انہوں نے فرشتے نے کہا کہ آپ کا نام ٹاپ آف دی لسٹ ہے، کیونکہ اللہ ان سے محبت کرتا ہے جو اس کے بندوں سے محبت کرتا ہے۔ سبحان اللہ، کیا کہنے جی۔ تو اسی طرح بہت سارے اور سبق تھے، دی وائس آف گاڈ، تو کہ آپ مجھے اپنے بندوں میں تلاش کریں، مطلب کہ
जैसा भी मुफ्ती साहब ने फरमाया, नमाज, रोज़ा, हज, ज़कात, ये तो एक बुनियादी सुतून है जिस पे हमारे दीन की इमारत खड़ी है। मतलब कलमा तैयबा के बाद नमाज, रोज़ा, हज, ज़कात है। बहुत ही अच्छी गुफ्तगू हो रही है। उसके बाद हुकूकुल इबाद है, और हुकूकुल इबाद में जो चीज़ें हैं वो बंदों के लिए, जो हमारे मुसलमान सुनाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणींदासीं। असां गॾु विचों जेको साथी मौजूद आहे, वकास साहब मौजूद है, उन्हनि खे जी सुञाणींदासीं। जी साईं, बिस्मिल्लाह। सल्ले अला मुहम्मद, पढ़िए सल्ले अला करीम ना, सल्ले अला मुहम्मद। हम भी मदीने जाएंगे, आज नहीं तो कल सगी। हम भी मदीने जाएंगे, आज नहीं तो कल सही। आका हमें बुलाएंगे, आका हमें बुलाएंगे, आज नहीं तो कल सही। सल्ले अला नबी ना, सल्ले अला मुहम्मदिन। उनका मंगता, उनका मंगता हो जो मंगता नहीं होने देते। उनका मंगता, उनका मंगता हो जो मंगता नहीं होने देते। उनका मंगता हो जो मंगता नहीं होने देते। मेरे आका मुझे रुसवा नहीं होने देते। मेरे आका हमें रुसवा नहीं होने देते। उनका मंगता अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते गए हमें। अपने मंगतों की वो फहरिस्त में रखते गए हमें। हमको मोहताज किसी का नहीं होने देते। उनका मंगता हो जो मंगता नहीं होने देते। मेरे घर है की करते गए वो पर्दा पोशी। मेरे घर है की करते गए वो पर्दा पोशी। मेरे जुर्मों, मेरे जुर्मों, मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते। उनका मंगता हो जो मंगता नहीं होने देते। सुभान अल्लाह। ॾाढा सुठा ॿोल, मिठा ॿोल, मिठी आवाज़ ऐं ॿुधण जी सादत माणीसीं। त हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, पर मोटी अचूं था त कचहरी कंटिन्यू रहंदी। सो गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान।
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असां जल्दी मोटी आयासीं, मां सम्झां थो 1 मिंट जी बि साई न वरितीसीं असां। बिल्कुलु असां सही पिया चओ, सही। छो जो असांखे मज़ो पियो अचे प्रोग्राम करण में, सही, इहे जेके इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं थियनि पियूं, नातूं हलनि पियूं, असां जीअं ब्रेक वरितोसीं वरी 1 मिंट में ई ऑन एयर थी विया। हिकिड़े मिंट में ई ऑन एयर थी वियासीं बस। माशाल्लाह सभई तव्हां असांखे फीडबैक ॾींदा आहियो, प्रोग्राम ॾिसंदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हिन वक़्तु असांखे ॿिनि अदिन बि जॉइन कयो आहे, थोरी देरि में उन्हनि खे ॿुधंदासीं। उन्हनि जो आवाज़ु मिठड़ो आहे, ॾाढो सुहिणो आवाज़ु आहे उन्हनि जो। सो बहरहाल असां जेका कचहरी कंटिन्यू रखूं पिया उहा कंटिन्यू रखंदासीं। सर आप कुछ कह रहे थे सर, बीच में मैंने काट दिया था, तो उसको कंटिन्यू रखें तो फिर आगे बढ़ते हैं। तो आप लेसन की बात कर रहे थे कि शायद ये पोएम पढ़ा था, कोई सबक पढ़ा था बचपन में, वो बड़ा ही मतलब मोटिवेशनल था। जी जी, द वॉइस ऑफ गॉड, वॉइस ऑफ उसमें अल्लाह गॉड ताला जब वो अल्लाह की तलाश में जाते हैं मस्जिद, गुरुद्वारे, चर्च वगैरह, तो उन्हें वहाँ से आवाज़ आती है गैब से कि हमें लोगों के दरमियान तलाश करो। तो इससे ये हुकूकुल इबाद का अंदाज़ा होता है। और वैसे भी हम अगर सुन्नत और अहादीस वगैरह देखें तो उसमें भी इसके पे बहुत ज़ोर दिया गया है। मतलब इस वक्त हमारे माशरे में ये तासुर है कि शायद मैं नमाज रोज़ा, जैसे अभी मुफ्ती साहब ने एक वाक़या भी बयान किया, तो कि नमाज़ पढ़ रहा हूँ, रोज़ा रख रहा हूँ और हज करके आ रहा हूँ, हर साल उम्रे पे जा रहा हूँ, तो मैं बहुत मुत्तकी और मैं बख्शा हुआ हूँ। तो हम दूसरी जो साइड है हुकूकुल इबाद की, उससे थोड़ा सा दूर हो गए। और इसमें कुछ हालात का है, लेकिन अल्लाह का शुक्र है अल्हम्दुलिल्लाह कि फिर भी इस वक्त जैसे रमज़ान का महीना चल रहा है, तो इसमें लोग दिल खोल के लोगों की मदद करते हैं। आप देखें अफ्तार होता है, रोज़ के कहीं भी आप निकल जाएं, किसी भी इलाके में निकल जाएं, तो वहाँ पे अफ्तारी का इंतज़ाम होता है। तो मतलब रोज़े करके साथ साथ अगर हम दूसरों की इन चीज़ों का ख्याल करें तो हमें डबल सवाब हो जाता है। एक तो हमने जो रमज़ान का रोज़ा रखा, और एक जो दूसरों के लिए अपना जो दिल खोला और अपने जो भाइयों की मदद की, तो उससे हमें रोज़े का और हुकूकुल इबाद का डबल सवाब मिलता है। अच्छा अल्लामा साहब, हमें एक बात बताइएगा जो मतलब अभी हमारे साथ भी है, एक दोस्त थी जो मुझसे पूछ रही थी, अब मैंने कहा मैं तो मुफ्ती नहीं हूँ, ना ही मुझे इतना इल्म है जो मैं आपको जवाब दे सकूँ। उनकी बात ये थी कि उनके सामने जो थी ना 2 लड़कियाँ थी जिनको मदद की ज़रूरत थी, लेकिन जिन्होंने मदद की तो इसने जो है वो सिर्फ एक का नाम बताया कि इसे मदद की ज़रूरत है। तो आप पैसे समझें 30 से 50,000 समझ ले, 50,000 जो है ना वो उस एक लड़की को दिए। तो अब वो पूछ रही है कि मैं दोनों में तकसीम कर सकती हूँ अपने बिहाफ पे, अगर मैं उस बंदे को या बंदी को ना बताऊँ जिन्होंने पैसे दिए हैं, तो वो कर सकती है अपने बिहाफ पे, और दोनों को मदद की ज़रूरत है। बस देने वाले को बताएगा कि एक कोई मुस्तहिक उसको देने। अब देखें, जिसको दे दिया गया पैसा वो तो मलकियत उसकी हो गई, क्योंकि उसने इस चीज़ का वाज़ेह ऐलान नहीं किया कि ये आप दोनों के लिए है। जिसके अगर उसने दोनों को देना होता तो वो कह देता, अगर कहता ना तो फिर उनको कह देता, अपने हाथ से ही वो दे देता। ये नहीं 50 है तो ये कहता कि गरीबों में बांट देना, या अपने आप तकसीम कर लेना। लेकिन अब उसको दे दिया, जब उसके पास चली गई तो फिर मलकियत उसकी है। अगर वो अब ये समझती है कि ये मेरे ज़रूरत से ज़्यादा है, तो ऐसा तो होता नहीं है, हर बंदा कहता है कि मेरे पास भी आ जाए सब कुछ, पैसों के मामले में कोई कहता है कमी है। देखें खौफ खुदा और मखलूक खुदा के अंदर जो है ना, अल्लाह ताला ने ऐसी नेमतें रखी हैं। अब देखें, एक दफ़ा हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा बीमार हो गई। बीमार हुई तो कई दिन गुजर गए। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ने फरमाया, पूछा, ऐ फ़ातिमा कुछ चाहिए? बंदे की तबीयत उचाट हो जाती है, कुछ बाहर से आपके लिए ले आऊं? रावी लिखते हैं कि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु की जेब में 1 ही दिनार था। तो हज़रत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ने मना फरमा दिया, फरमाया इसकी ज़रूरत नहीं है, मेरा अल्लाह शाफ़ी है, शफा देने वाला है, ठीक हो जाएंगे। तो फिर हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ने इसरार किया कि आप कुछ कहें मैं लेके आऊँ आपके लिए ना। तो फिर आपने इजाज़त दे दी, जाएँ ले आएँ जो आपका दिल करे। तो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बाज़ार जाते हैं, वो 1 दिनार होता है, उसका 1 अनार ले आते हैं। अनार ख़रीद कर मार्केट से समझ लें वापस आ रहे हैं, रास्ते में एक साइल आ गया। अब अहले बैत का मामला जो है, जो उनसे सवाल करते हैं वो उन्हें फ़ौरन अता कर देते हैं, अपनी परवाह किए बगैर कि हमें भी इस चीज़ की ज़रूरत है। वो अपनी ज़रूरत का ख्याल नहीं रखते, बल्कि लोगों पर निछावर कर देते हैं। अब वापस आ रहे हैं तो रास्ते में साहिल ने सवाल कर दिया, आपके पास कुछ खाने को है तो मुझे अता कर दें। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु ने अपनी जेब से वो अनार निकाला और उसे दे दिया।
اور बोझल कदमों के साथ घर पर लौटे। सही। अब उनको तो दे दिया, अब घर पर क्या जवाब दिया जाए। आज के मामलात देखें तो फिर लड़ाई झगड़े शुरू हो जाते हैं। आज इनकी सीरत से सीखें कि हमें क्या करना चाहिए। हजरत अली रदी अल्लाह ताला अन्हु जब बोझल कदमों से घर में दाखिल हुए तो हजरत फातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा की शान पर कुर्बान जाऊं, आप फरमाती हैं, ए अली परेशान क्यों हो, बोझल कदमों से घर में आ रहे हो, मैं जानती हूँ कि आप मुझसे बेवफाई नहीं कर सकते, आप मुझसे प्यार करते हैं, मुझसे मोहब्बत करते हैं, मुझे पता है आप मुझसे बेवफाई नहीं कर सकते, आप बताएं क्या मामला हुआ। फिर आपने बताया मैंने तो इस तरह ये अमल कर दिया है। तो हजरत फातिमा ज़हरा रदी अल्लाह ताला अन्हा फरमाती हैं, उस अनार खाने से मुझे इतना तस्कीन सुकून ना मिलता जितना आपने उस गरीब की मदद करके मुझे सुकून दिया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, क्या तो पता ये चलता है दुनिया के अंदर मखलूक खुदा से मोहब्बत करें और उनकी मदद करें तो तहे दिल से मोहब्बत करें। सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की बारगाह में एक शख्स हाजिर हुआ, अर्ज की या रसूलल्लाह मैं अल्लाह से बड़ा प्यार करता हूँ, अल्लाह से मोहब्बत करता हूँ, और हर बंदा ये चाहता है कि मैं अल्लाह से मोहब्बत करता हूँ और ये चाहता है कि अल्लाह भी उससे मोहब्बत करे, अल्लाह भी उससे प्यार करे ना। तो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई ऐसा अमल बता दीजिए जिससे रब भी मुझसे मोहब्बत करे, रब भी मुझसे प्यार करे। मैं तो अल्लाह से प्यार करता ही हूँ लेकिन अल्लाह भी मुझसे प्यार करे। तो अल्लाह ताला के प्यारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि तुम मखलूक खुदा की खिदमत करो। सुभान अल्लाह, तुम अल्लाह की मखलूक की खिदमत करोगे, उनकी तकालीफ को दूर करोगे, अल्लाह राजी हो जाएगा। से मोहब्बत क्या कहने जी, क्या सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सुहाने पाण नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना वधूं था। जी बिल्कुल। महानूर साहिबा ऐं रोहा साहिबा मौजूद आहिनि, उन्हनि खे चऊं था त नात असांखे ॿुधाइनि। बिस्मिल्लाह। ॿई गॾु पढ़ंदियूं? जी। साथ पढ़ेंगी दोनों? तेरी रहमत का
ॾाढे सुहिणे आसन तरीक़े सां ॿिन्ही भेरुनि नातिया कलाम पढ़ण जी अंदाज़ सादत माणी आवाज़ ॿई तमामु बहितरीन। असां ॿुधण जी सादत माणीसीं। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। प्रोग्राम जा आख़िरी लम्हा आहिनि। आख़िरी लम्हनि में का कम जी ॻाल्हि, का कायती ॻाल्हि करे वेंदासीं। ऐं उहा ॻाल्हि इहा आहे पर जी। त जंहिंखे इहो यकीन थी वञे न त अलाह पाक गौर सां ॿुधंदो आहे, जंहिंखे इहो यकीन थी वञे त अलाह पाक गौर सां ॿुधंदो आहे, उहो पंहिंजी ॻाल्हि ॿिए कंहिंखे ॿुधाईंदो ई कोन। बेशक अवां सची ॻाल्हि इहा, पाण रुबरू माण्हुनि खे ॿुधाईंदा वठंदा आहियूं, हेॾे होॾे थिड़ंदा वठंदा आहियूं। ऐं माण्हुनि बि उनखे जेके असांजा पुठ ठोल कनि, असांजा खिल कनि, असांजा मज़ाक उड़ाइनि, पोइ कंहिं बि दावत में हुजनि असांजो ज़िक्र कयो वञे ऐं असांजे ज़िक्र सां असांखे घटि वधि ॻाल्हायो वञे। इन खां सुठो न आहे परवरदिगार जी पाक ज़ात सां तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर करियो, पंहिंजा ॾुखड़ा शेयर करियो, जेके तव्हांजे दिलि में अंदरि में सूर आहिनि, दर्द आहिनि, परेशानियूं आहिनि, तव्हां अलाह ताला सां शेयर करियो। ऐं को बि मसइलो हुजे त उनजे लाइ परेशान थियणो अजायो आहे। अलाह पाक जेको तव्हांजी तक़दीर में लिखियलु आहे, जेको क़िस्मत में लिखियलु आहे, जेको नसीब में आहे उहो थींदो। हा, दुआउनि खे बदिले सघनि थियूं। दुआऊं कंदा कयो, बसि रब करीम खे ॿाॾाईंदा कयो त अलाह पाक ही मुसीबत आहे, ही मुश्किल आहे, हिन मां पार कढण वारो तूं ई आहीं। अलाह पाक वटि हर मसइले जो हल आहे, ॿिए कंहिं वटि न आहे। सो महिरबानी करे अलाह पाक सां ई मुखातिब थींदा कयो, उनखे रिझाईंदा कयो। हीउ जेको आख़िरी अशरो हले पियो पर ॾाढो सकारतो अशरो आहे, कम जो अशरो आहे, त जहनुम जी जेका बाहि आहे उनखां निजात जो हीउ अशरो आहे। ऐं केॾो न अफ़सोस आहे त जेको माण्हू हिन अशरे में, हिन ॾहाके में बि पंहिंजो पाण खे नथो बख़्शराए, निजात नथो वठी सघे। ॾिसो न केॾी वॾी जन्नत आहे ऐं उन जन्नत में असांजो को टुकड़ो न हुजे, असांजी का जाइ न हुजे, केॾो न अफ़सोस थींदो, केॾी न माना पछताव वारी ॻाल्हि आहे। ऐं आउं सम्झां थो त तव्हां सभई सम्झदार आहियो, सम्झी हर को थो। असां इहा ई ॻाल्हि सोचे करे करियूं त का अहिड़ी महफ़िल हुजे जंहिंमें असांखे दावत मिले ऐं या दावत न मिले, असां उते न वञी सघूं, असांजे पंहिंजनि जी दावत हुजे त असां शर्मसार महसूस कंदा आहियूं। ऐं पोइ जेके पंहिंजा हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि ही छो न आहे आयो, या उते को सुठा माण्हू हुजनि, कम जी महफ़िल, यार हिन में त मूंखे वञणु खपे। त पोइ तव्हां इहा ई शइ सोचो त जन्नत में तव्हांजा पंहिंजा उते मौजूदु हूंदा ऐं पोइ उहे तव्हांजा खिल भोग कंदा त अड़े ही जन्नत में न आहे पहुतो, अॼु ही न आहे अची सघे। भला इहा ई रीस करे जन्नत में वञण जे लाइ कोशिशूं करणु जारी कयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो बहरहाल अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। मुफ्ती साहब बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सर आपका बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। आख़िर में तव्हांखे ॿुधायूं त अॼोको प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में करशी जामेश्री ठाहिण वारनि जे ताउन सां पेश कयो वियो। माशाअल्लाह हीअ जेका आहे न बोटल, इहा 1500 ml जी आहे, वॾी वज़नी आहे। मूं जल्दी में खणी वरितो आहे। बहरहाल करशी जामेश्री संदल ऐं गुलाब जा गुल हिन में छपियल आहिनि। ॻाढ़ो शरबत हिनखे चयो वेंदो आहे, साओ शरबत मार्केट में मौजूदु आहे जंहिंखे इलायची चयो वेंदो आहे। ॿई फ्लेवर ॾाढा ज़बरदस्त आहिनि। आउं पीअंदो आहियां, करशी जामेश्री सभु पीअंदा आहिनि ऐं हुन जो स्लोगन बि आहे त करशी जामेश्री सभु पीते हैं। पीअण जा तरीक़ा मुख़्तलिफ़ आहिनि। पाणी में नॉर्मल मिलाए करे बि तव्हां पी सघो था, लस्सी में मिलाए पी सघो था, खीर में मिलाए पी सघो था, कस्टर्ड ते लॻाए सघो था, सैंड ते लॻाए सघो था। जिते जिते तव्हांखे सम्झ में अचे त हिते करशी जामेश्रीअ जो हुजणु ज़रूरी आहे त उते करशी जामेश्री लॻायो। करशी जामेश्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे, हिन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। बिल्कुलु बेशक, अवां बिल्कुलु सही पिया चयो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदी हलां त हिन खे मुख़्तलिफ़ टेस्ट जे मरहलनि खां गुज़ारे करे पोइ अव्हांजे हथनि में ईंदी आहे इहा बॉटल। त तव्हांखे टेस्ट जा मरहला ॿुधाईंदी आहे। 276 मरतबा जेको आहे उहो शुगर फ्री खे ऐं 265 मरतबा जेका आम बोटल आहे उनखे मुख़्तलिफ़ मरहलनि मां, टेस्ट जे मरहलनि मां गुज़ारे करे अव्हांजे हथनि जे आॾो ईंदी आहे। ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त डायबिटिक पेशेंट्स जेके हमेशह परेशान हूंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां दस्तरख़्वान हुजे, उहे इहो सोचींदा रहंदा आहिनि असां शरबत पीऊं न पीऊं, त पोइ करशी जामेश्री वारनि इहो इन ॻाल्हि जो ख़्यालु रखियो आहे, इन ॻाल्हि जो एहतियात कंदे डायबिटिक पेशेंट्स लाइ जेको आहे न शुगर फ्री जूं बॉटल्स मार्केट में आहिनि। पोइ जेके बि डायबिटिक पेशेंट्स हुजनि तव्हां ईज़ीली वठी सघो था मार्केट मां। वाह वाह, करशी जो जोर जो शांदो मार्केट में अथव, उहो वरी नज़ले ज़ुकाम खंघि बुखार जे लाइ आहे। जेकॾहिं तव्हांजी तबियत ठीकु न आहे या कंहिंजी बि ठीकु न आहे, घर में जेकी बि तव्हां भाती रहो था, हुन में ॿार हुजनि वॾा हुजनि, ॿारनि जे लाइ चॉकलेट फ्लेवर आहे, ॿार ॿी का शइ पसंदि न कंदा आहिनि, पोइ आइस्क्रीम चवंदा आहिनि चॉकलेट ई खपे, हर शइ में चवंदा आहिनि चॉकलेट खपे। सो चॉकलेट फ्लेवर करशी जोर जो शांदो मौजूदु आहे। वॾनि जे लाइ वरी वॾनि वारा फ्लेवर मौजूदु आहिनि। चांहि में मिलायो, नीम गरम पाणी में मिलायो या वरी खीर में मिलायो, जीअं तव्हांखे सुठो लॻे, जीअं तव्हां ज़ाइक़ो वठणु चाहियो था। करशी जोर जो शांदे जो ज़ाइक़ो बि वठो ऐं पंहिंजी तबियत खे बि बहितर कयो। तव्हांजी तबियत ठीकु रहंदी त तव्हां नमाज़ूं अदा करे सघो था, अलाह पाक जे समूरा फ़र्ज़ अदा करे सघो था, इबादतूं करे सघो था, रब खे रिझाए सघो था, सुस्ती फुर्तीअ में अची वेंदी। सो बहरहाल हिन प्रोग्राम खे जिन तव्हां ताईं पहुचायो, उन्हनि जो ताउन तव्हां ताईं पेश कयोसीं। हिते असां मोकिलायूं था
असां पारां ख़ुदा हाफ़िज़ बि आहे ऐं गॾो गॾु दावत कलाम बि ॾींदासीं। जी बिल्कुलु, मां नूर ऐं रोहा साहिबा खे चवंदासीं त नात ॿुधाइनि, असांखे ॾींदा हाणे इजाज़त। अल्लाह ने के बाद सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।